भुट्टो जिए, केर जिए, भुट्टो जिए, सोन जिए, सदा जिए, सोन जिए, सदा जिए। सिंधु दरिया ते शके ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर, ना मंजूर। जिए भुट्टो सदा जिए। नाज़रीन मां तव्हांखे ॿुधायां त हिते कमारिया हाउस सराईअ में जेके पीपी लेडीज़ विंग जूं जेके ख़वातीन आहिनि उहे बि मौजूदु आहिनि ऐं जेके पीपी ख़वातीन विंग जूं वर्कर्स आहिनि उहे बि माना मौजूदु आहिनि। अचो त वरी वधीक उन्हनि खां पुछूं। उहे चंद लम्हनि खां बाद में ज़िले जो जेको चेयरमैन आहे सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो उनजी अॻुवाणीअ में हितां क़ाफ़िलो रवानो थींदो। सखर में जेको पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो साहिबु ख़िताबु कंदो। उन हवाले सां हिते कमारिया हाउस में पीपी लेडीज़ विंग जूं औरतूं जेके जियालियूं हिते मौजूदु आहिनि। अचो त वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि कयूं। अदी तव्हां ॿुधायो त हिन वक़्तु जेके हिते तव्हां मौजूदु आहियो त कहिड़े सिलसिले में तव्हांजी हिते मौजूदगी आहे ऐं काॾे तव्हांजी तयारी आहे? असांजी अॼु तयारी आहे, असां हितां रवानगी थींदी असांजी सखर। असांजो बिलाल साहब चेयरमैन साहब बि ईंदो। अॼु असां हिते चेयरमैन सरदार ज़ुल्फ़िकार अली कमारे साहब जे क़यादत में असां हितां निकिरी रवानगी कंदासीं। जेको असांजो अॼु हे सवनि में हज़ारनि में क़ाफ़िलो आहे। अॼु हितां कमारिया हाउस खां निकिरंदो। भरपूर इन सां असां वञी उते बिलाल साहब जे वञी जलसे में शामिलु थींदासीं। अदा असांखे मां उहा आदि असांजी आपा रुख़साना तालके जी अॻवान आहे। बहरहाल ज़िले जी अॻवान आहे, उहा राब्ते में हूंदी आहे। ॿियो असांजो सरदार ज़ुल्फ़िकार अली कमार साहब चेयरमैन ज़िले जो, उहो असां सां राब्ते में हूंदो आहे। असां उन जे क़यादत में पंहिंजो कमु कंदा आहियूं। असां उन जे हथ ते हूंदा आहियूं। आदा माशाल्लाह असांखे गाॾियूं बि सरदार साहब जूं आहिनि। सहूलियत भली आहे माशाल्लाह। असांजो मिठी मानाइती तबियत जो सरदार ज़ुल्फ़िकार अली कमार साहब आहे जेको असांखे उहो पंहिंजो ॾींदो आहे। पंहिंजो हितां असांखे गाॾियूं असां भरे लेडीज़ जूं अॼु त असांखे खणी 2-3 गाॾियूं आहिनि। सवें हज़ारे वरी असांजे भाइरनि जूं बि गाॾियूं आहिनि। पर हमेशह असांखे वरसी थींदी आहे या छा बेनज़ीर जी थींदी आहे मोहतरमा जी या ज़ुल्फ़िकार भुट्टो साहब जी थींदी आहे बि असांखे 10-10 वेनियूं ॾींदो आहे लेडीज़ विंग में। ऐं जेके पाण हो 30-40-50 वेन में वॾो क़ाफ़िलो करे निकिरंदा आहियूं। असां भरपूर उते बि शिरकत वञी कंदा आहियूं। त अॼु बि असां पंहिंजो भरपूर शिरकत सां जेको वञूं था असां त उते बिलाल साहब अचे थो, असांजी उहा रवानगी आहे।